तोखे जेको करणो आहे चार ई दरवाज़ा खुलिया पिया अथई, वञी कर। जेको मूंखे करणो आहे उहो मां पाण कंदुमि। तुंहिंजा बि रस्ता खुलिया पिया आहिनि त मुंहिंजा रस्ता बि खुलिया पिया आहिनि। हाणे चाचो न चवां थो माए त ॻ्या सोचे वठ। ॿिनि ॾींहंनि जी मोहलत ॾेई थो वञाए, पोइ मूंखे मयार न जाए। बहुत सियाणनि चयो त दुश्मन खे कॾहिं कमज़ोर न सम्झिजे, चोरी कुतो बि चकाणी वेंदो आहे। जंहिंजे उमिरि जी ख़बर हुजे हुन जा ॾंद कहिड़ा ॾिसजनि गुहर। हाशिमड़ो असांजो ॾिठल आहे, उहो असांजो कुझु बि नथो बिगाड़े सघे। अरे एड़ा नोट कड़क कड़क रोज मुखे आणे दी न और 3 कलाकनि में तोखे पाण आया मुझो घोट राजा। हां कंहिंजी त शादी करायो, तांजो मथो त ख़राब न थियो। तुझी मुंहिंजी शादी ॿियो वरी कंहिंजी दौलत दमामन सां घोट बणिजी ईंदुसि। मां कहिड़ी मदद कयां कामरान जी, ॿुधाए। कामरान खे 5 लाख रुपया उधार ॾिनो। छा चरी त कोन थी आहे? तोखे चङी तरह सां ख़बर आहे त मूंखे 5000 घुर्जंदा आहिनि त मां अधी मेरूअ खां वठंदो आहियां।